गजल कॉमन जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतेरेस की वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वज़ीर आज़म हाउस में मुलाकात। अंतोनियो गुतेरेस की वज़ीर आज़म हाउस आमद ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ में पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां आजिया। गजल कॉमन जे सेक्रेटरी जनरल के बोर्ड सबब थियल नुक़साननि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त हू गजल कॉमन जे सेक्रेटरी जनरल पारां दौरे ते संदसि थोराइतो आहे। आलमी बिरादरी के बोडे कुदरती आफ़तनि जे बढ़चड़ियल गरीब मुल्कनि जी मदद लाइ अॻिते अचणो पवंदो। पाकिस्तान में बोर्ड सबब 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे, पर संदनि बहाली तमामु वॾो चैलेंज आहे। गजल कॉमन जे सेक्रेटरी जनरल पाकिस्तान जे बोर्ड मुतासिरनि लाइ आलमी बिरादरी खे मदद जी अपील करे छॾी। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे गजल कॉमन जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतेरेस चवनाइत मौसमियाती तब्दीलियुनि बाबति पाकिस्तान जा कदम साराजोगा आहिनि। पाकिस्तान जो टियों हिसो बोडनि सबब मुतासिर थियो आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जे तबाहकारियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। कुदरती आफ़तनि खे रोकी नथो सघिजे ऐं न ई उन जी मज़ाहिमत करे सघिजे थी। अंतोनियो गुतेरेस मूजिब संदसि कोशिश आहे त हुन मुश्किल वक़्त में पाकिस्तान जी भरपूर मदद कई वञे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि टास्क फोर्स जो इजलास बोर्ड खां पोइ पैदा थियल सूरतहाल ते गौर विचार। दादू में एफपी जो घारो बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास बाद ब्रीफिंग ॾींदे इत्तलात वारे वज़ीर शर्जील इनाम नेमर जो चवणो आहे त आपाशी जा अमलदार ऐं पाक फ़ौज जा जवान गॾिजी घारो बंदि कंदा। सेवर शहर खे बचाइण लाइ कट हयो वियो। LS1 खे हिकु ॿियो कट बि हयो वियो आहे। पहिरीं अवियत बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां पाणी कढणु आहे। पाक फ़ौज ऐं NGO जूं टीमूं कमु करे रहियूं आहिनि। 15 लाख खां वधीक जानवरनि खे इंजेक्शन लॻी विया आहिनि। सिंध में 16,11,000 घर तबाह ऐं 68,67,501 माण्हू बेघर थिया। हिन वक़्त ताईं 616 माण्हू फौत ऐं 11,563 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। मंछर मां पाणी जी सतह घटाइण लाइ आपाशी खाते LS1 खे कट ॾेई छॾियो। कट खां पोइ मंछर जो पाणी तेज़ीअ सां सिंधु दरिया में छोड़ण लॻो। मंछर ऐं ॿोॾि हेठि आयल इलाइक़नि में पाणी में लात अचणु शुरू थी वई। वज़ीर आला हाउस में वॾे वज़ीर मादली शाह सां कतर जे सफ़ीर जी मुलाक़ात। वॾे वज़ीर सैद मादली शाह सां कतरी सफ़ीर खे बोर्ड जे नुक़साननि बाबति आगाही ॾिनी। सिंध में बोर्ड जी सूरतहाल ते कतर जे सफ़ीर पारां अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर मादली शाह जो चवणो आहे त सूबे में 23 ज़िला मुतासिर ऐं 1 करोड़ माण्हू मुतासिर थिया। कतर बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ सिंध हुकूमत जी हर मुमकिन मदद कंदो। कतरी सफ़ीर जो चवणो आहे त हू पाण बोर्ड मुतासिर इलाइक़नि जा दौरा कंदो। कतर जो अवाम हिन ॾुख जी घड़ीअ में पाकिस्तान जी अवाम सां गॾु आहे। कराची जे 6 ज़िलनि में क़ाइम 41 रिलीफ कैंपनि में 17,337 मुतासिर दर्जल आहिनि। इत्तलात जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम नेमर जो चवणो आहे त मुतासिरनि खे खाधो, पाणी, दवाऊं ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं पई वञनि। बरसाति ऐं बोर्ड मुतासिरनि खे रेस्क्यू करणु पहिरीं तरजीह आहे। ऐं लापता माण्हुनि जे केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला पारां लापता थियल माण्हुनि जे केस जी ॿुधणी। वज़ीर आज़म जी पेशीअ वक़्तु सिक्योरिटी सख़्त। वज़ीर आज़म शहबाज शरीफ रोस्टरम ते पहुची वियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त लापता माण्हुनि जो केस वॾो मसइलो आहे। हिकु चीफ एग्ज़ीक्यूटिव मुल्क ते 9 साल हुकुमरानी कई। हुन पंहिंजे किताब में लिखियो त माण्हुनि खे ॼाणी वाणी गुम कयो वियो। उन मां लॻे थो त शायदि इहा रियासत जी पॉलिसी हुई। इहो तासुर न हुजणु घुरिजे त क़ानून लागू कंदड़ इदारा माण्हुनि खे खंभीनि था। रियासत न पई ॾे जेका रियासत जी ज़िम्मेवारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजे बयान में चयो त लापता माण्हुनि जो मामिलो 20 साल पुराणो आहे। हुन कॾहिं बि ॼाणी वाणी गफ़लत जो मुज़ाहिरो नाहे कयो। हू अदालत में को बि बहानो करणु नाहे आयो। वज़ीर आज़म चयो त ख़ातिरी कराए थो त पंहिंजे हदनि में रहंदे क़दम खणी लापता माण्हुनि खे ॻोल्हण जी कोशिश कंदो। मुल्क जो सरबराह हुजण नाते संदसि ज़िम्मेवारी आहे त पतो लॻाए त मुदसिर नारो किथे आहे।